अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, मई जी ज़कात जो निसाब करो है। पहले सवाल सुनो। खुश आमदेद भलीकार। हाँ जो सवाल फरमायो जी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। शेख मोहतरम खैर आफियत से हूंदा, अल्लाह के पंहिंजे हिफ्ज़ अमान में रखे, आमीन। और सब मई जी जो ज़कात है, मई में ज़कात जो निसाब है उनकी थोड़ी वज़ाहत हाँ जी सोहनी ज़बान में फरमाइंदा। शुक्रिया जज़ाकल्लाह। मई जो निसाब शरीयत जा माखज़ चार आहिनि: क़ुरान, हदीस, इजमाए उम्मत अने सही क़ियास। हिते ई मुंदू मूं एतिरे लांदो त मई जो निसाब किथे पण हदीस में मिले नथो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ई बहीमतुल अनाम यानी मई मदीने में, मके में, अरब में इमाल हुए न, मवेशी न हुआ। हाणे इन जो सॼो मामिलो जेको रहियो ज़कात जो निसाब रहियो, ई क़ियास थियल आहे। अने क़ियास शरई माख़ज़ आहे, ॻोही मथे क़ियास थियल आहे। मै जो निसाब ॻोही जो निसाब सेम आहे। ई मई जेकॾहिं तबेले में जाई अने गाह विकांदो गिनी मालदारी खाराए थो त इन मथे ज़कात न आहे। सीमाड़ो जंगल ते मां चरी अचे थियूं अने खाण त हर कंहिंखे ॾियणो पए थो। खाण ऐं खड़ भूसा बहु महांगा आहिनि। अल्लाह राम करे, इन जे बावजूदि ज़कात पाण ॾींदासूं। निसाब बहु ईज़ी अने आसान आहे। 30 मई तंहिं मथे ज़कात फ़र्ज़। 30 मई थी वियूं, ज़कात फ़र्ज़ आहे, पर ज़कात कुरो कढंदासूं। शरीयत में अचे थो हिकिड़ो तबियो। तबियो एतिरे ख़ासि 12 महीने जो पाॾड़ो या पाॾड़ी। अने जेकॾहिं 40 मई आई त हिकिड़े वरे जो वधारे यानी मुसिना ॿ जानवर ई कढंदासूं ज़कात में। मुसिना अमुक चो 12 वरे जो, अमुक चो ॿ पण ले दे कर ॿ पाॾो या पाॾी ज़कात में कढंदासूं 40 मथे। 30 ते ज़कात फ़र्ज़ थी चुकी आहे। 30 मई थी वियूं, 12 महीने जो हिकिड़ो ढोर, 40 थी वियूं त कम से कम 2 वरे जो या ॿ बहितर आहे। पोइ वधारे थी विया जनावर त सपोज़ हिन जा 50 थिया त ई 40 वारो मुंदो हलंदो। 60 थी विया त 2 जनावर निकिरंदा 12 महीने जा। 70 थी विया 2 जनावर निकिरंदा, हिकिड़ो 12 महीने जो, हिकिड़ो ॿ अने जे ऐसी थी विया त 2 जनावर 2 ॾंदा। नीवू थी विया 3 जनावर 12 महीने जा। 100 थी विया त ई नीवू मथे जॻो हलंदो, हिकिड़ो 120 सूदी। टूक में हर 30 मथे हिकिड़ो जनावर 12 महीने जो, हर 40 मथे हिकिड़ो जनावर 2 ॾंदो। कम से कम 2 वरे जो हूंदो त आहे, वांदो न आहे। ई निसाब आहे। अच्छा, मूं चयो आहे 12 महीने जो या 2 वरे जो, पर जेकॾहिं केरु इस्लाम जे टेके में हमदर्दी ऐं ख़ैर खाई करे सुआ मै ॾेई ॾे, गबड़ी मै ॾेई ॾे, सुठी सुहिणी मै ॾेई ॾे त नूर नाला नूर ई अफ़ज़ल अने बहितर आहे। मई जो निसाब ॻोही जे निसाब मथे क़ियास करे में आयो आहे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।